खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर गंबट लगोड बगा कोरी जे रहवासी तारिक उर्फ बानू पंहिंजे घरवारी ऐं मौसूम ॿारनि सां गॾु मीडिया हाउस गंबट ते पहुची बासरनि जी ज़ादतनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त बासरनि तारिक कुटबर बिलावल कुटबर रांझन कुटबर ऐं ॿियनि पारां कुझु टाइम अॻु ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां बासरनि मूं मथां कूड़ी FIR दाख़िल कराए मूंखे जेल मोकिले छॾियो। मुंहिंजी जेल वञण खां पोइ मुंहिंजे ॿिनि मौसूम 6 सालनि जे अहसान ऐं 7 सालनि जे ग़ुलाम सकीना खे शाख में धिको ॾेई मारे छॾियो। फ़ौत थियल मुंहिंजे मौसूम बचड़नि जो मुंहुं मूंखे जेल ते ॾेखारियो वियो, जंहिंखां पोइ कूड़े केस जी ज़मानत कराए आयुसि त वरी हाणे ॿीहर बासरनि पारां मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं वस वारनि खे अपील थो कयां त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। तव्हांजो नालो पंहिंजो? मुंहिंजो नालो ते तारिक उर्फ बाने नाले रामा के बाने जो नालो ही तव्हांजा बच्चा आहिनि? हा ते ही मुंहिंजा बच्चा आहिनि। वॾो पुटु ही आहे, हिनखे हिरासमेंट करे न मूंखे फसल में लाहिण था अचनि, न कलर न पिया झटनि था। मुंहिंजो कल कमंद जेको आहे उहो माल छॾे उहो भिलाइनि था सरे आहे मुंहिंजे हुन बचे खे था चवनि था। हाणे जेके वॾेरा आहिनि जेके बासर आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा हुनजा नाला वराए खणो त थोरो ॾाढिया खणो। वॾेरा जेको आहे इकबाल ऐं जेको आहे असगर, जेके 10 लख भूंगे ते मुगा ज़ुल्म कई वेठा आहिनि। 10 लख भूंगो छाजो? उन्हनि खे उन्हनि जेको आहे रांझे जेको आहे ऐं बिलावल हुन प्यार अली जेको आहे उन्हनि खे बासियो आहे त असांखे बनी लिखराए ॾे त असां तोखे 10 लख भूंगो ॾींदासीं। हाणे बनी उहा काहे के तव्हांजी बनी तुंहिंजी पीउ जी बनी आहे? हा ते मुंहिंजी अबे ॾाढी मिल्कियत पोइ तुंहिंजा ॿिया भाइर तो सां साथ नथा ॾियनि छो? सही उन खां पोइ उहा मूंखे मिलियल आहे, मूंखे मां शहर जी प्रॉपर्टी जेकी भाइरनि खे ॾिनी, मां झंग जी प्रॉपर्टी मां पाण झली। माना हाणे उहा बनी तुंहिंजे हिसे में, पर वॾेरा का आहिनि उहे था? हा वॾेरा कब्ज़ो उन्हनि जो आहे? छा था चओ लिखी ॾियनि त मारींदासीं? हा लिखी ॾे त मारींदा, जीअं तुंहिंजा बचा मारिया। पोइ तूं हुन वॾनि खे चओ त जॾहिं आहे मुंहिंजो लिखत मूं वटि तव्हांखे छो लिखी ॾियां? मां उन खां पोइ जेको आहे फ़ैसिले लाइ बि घुर कई मां चवां त भला जा मूंखे 2 माण्हू साख ॾियो, जा माण्हू मूंखे जेको आहे खातो ॾियो। हाणे तुंहिंजा 2 बच्चा मारिया बि विया, हाणे तोखे बार धमकियूं था ॾियनि, तोखे हिरासमेंट था कनि, तोखे ब्लैकमेल था कनि। तो हिन महिल ऊंधारे जे वक़्त में पंहिंजा बचड़ा खणी तूं अॼु मीडिया वटि पहुतो आहीं त हाणे तुंहिंजी आला इदारनि खां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां कहिड़ी परज़ोर अपील थो करे त तोसां इंसाफ़ कयो वञे?